जिन्हें थरपारकर ज़िलो 2600 ॻोठनि ते जेका मुश्तमिल आहे ऐं 18 लख जेके आबादी आहे इन वक़्तु पीअण जे पाणी जी सहूलियत खां महरूम आहे। ऐं थरपारकर में सख़्तु गर्मियुनि जी मौसम ईंदे रमज़ान शरीफ़ जो अॼु चौथों रोज़ो आहे, पर पाणी जी जेका खोट आहे उहा पैदा थी वई आहे। खूह जेके समूरा सुकी विया आहिनि। अरबें रुपयनि जी लाॻत सां जेके मेगा प्रोजेक्ट जेका आरो प्लांट लॻाया विया, आरो प्लांट मुकमल तौर ते मशीनरी जे कब्रिस्तान में तब्दील थियल आहे। उन जे जेका मुलाज़म आहिनि उन्हनि खे पघार कोन्हे मिली ऐं अरबें रुपयनि जी जेका करप्शन कई वई आहे, उनजे करे आरो प्लांट समूरा नाकाम थी चुका आहिनि। मिठी में जेका एशिया जो वॾे में वॾो आरो प्लांट लॻो उहो नाकाम आहे। इस्लाम कोट में ॿियो नंबर वॾो एशिया जो आरो प्लांट लॻो आहे। ईअं जेकॾहिं हलंदे ॻोठनि जी सूरत हाल ॾिसंदासीं त ॻोठनि जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। अरबें रुपया जेके हुकूमत उन ते लॻाया आहिनि उहे ज़ाया थी चुका आहिनि। सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे। इस्लाम मिठी भरिसां जेका ॻोठ मऊ खेराज आहे उते पाणी जी जेका खोट पैदा थी वई आहे। ॻोठ में जेका पाणी 2002 खां जेका ज़लज़लो आयो उन खां पोइ उन खूहनि जो जेको पाणी इंतिहाई ज़हरीलो थी वियो आहे। उन ॾींहंनि खां वठी जेके उते रहवासी आहिनि उहो पाणी पीअंदा अचनि पिया। ज़हरीलो पाणी आहे, उन में नमकियात वधीक आहे। उनजे करे उते जेके माण्हू आहिनि, औरतूं मर्द आहिनि, उहे 30 साल जी उमिरि खां पोइ हॾनि जी बीमारियुनि में मुब्तला थियनि था। उन जो जिस्म सुकी वञे थो। हिन वक़्तु जेका उहे 50 खां मथे औरतूं आहिनि, मर्द आहिनि, उहे बिस्तरनि ते पियल आहिनि। ऐं उते जा रहवासियुनि कल्ह असां जॾहिं दौरो कयो त उन्हनि अवामी आवाज़ TV खे ॿुधायो त 10 खां 12 सालनि जे अंदरि 20 जे लॻभॻि औरतूं आहिनि, मर्द आहिनि, उहे जेके हॾनि जी बीमारी मुब्तला थियण खां पोइ बिस्तरनि ते पई उहे जेके फ़ौत थी चुका आहिनि। कल्ह सूरत हाल असां इंतिहाई संगीन ॾिठी। उते जेका ग़रीब जेके ख़ानदान आहिनि उन्हनि जा जेके मासूम ॿारड़ा उन्हनि जे पाइण लाइ उन्हनि खे चपल कोन हुयो। उहे जेके सख़्तु गर्मी में जेका उघाड़े पेरनि उते तड़पंदे असांखे नज़र आया। उन्हनि वटि खाइण पीअण जे लाइ कुझु कोन हो। इंतिहाई हिकिड़ी ॾुखोईंदड़ सूरत हाल नज़र आई। हिते हुकुमरान दावाऊं कनि था त असां थर खे जेका दुबई बणाए छॾियो आहे। हीअ थर कोल जे निकिरण खां, कोयले निकिरण खां पोइ थर दुबई थी वियो आहे, पर उहो थर दुबई त न आहे थियो, पर हिन कोयले जा जेके रहवासी आहिनि, हिते जा जेके मारू माण्हू आहिनि, उहे बुखूं काटण ते मजबूर आहिनि। लॉकडाउन वारी सूरत हाल खां पोइ असांखे हर तरफ़ उते हुन ॻोठ में बुख जा जेके मंज़र ॾिसण में आया। ग़रीब माण्हू लोले लूण जे लाइ परेशान हुया। हिते वक़्त जा हुक्मरान आहिनि, चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि, उहे जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दावाऊं कनि था त असां माण्हुनि खे हर सहूलियत ॾिनी आहे, पर जॾहिं असां मऊ अखेराज ॻोठ में वञी उते सूरत हाल मालूम कई त उते जेको UC चेयरमैन आहे उन 300 घरनि ते जेको मुश्तमिल ॻोठ आहे उनखे सिर्फ़ु 10 खां 15 का राशन बैग ॾिना आहिनि, पर समूरा जेके रहवासी आहिनि उहो बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हुकूमत खे घुरिजे त हिन समूरे जेके सूरत हाल जो जाइज़ो वठण सां गॾो गॾु ॻोठ मऊ जेका अखेराज आहे उन में जेका बंदि पियल आरो प्लांट आहे उनखे चालू कयो वञे। खूह जेके ख़राबु पियल आहिनि उन्हनि खे बहितर करे उन सां गॾो गॾु पाणी जी जेका सहूलियत आहे उहा ॾिनी वञे त इस्लाम कोट ऐं मिठी जे विच में जेका लाइन अचे थी उहा बि उन ॻोठ खे 3 किलोमीटर लॻे थी। त हिन ॻोठ जो जेको अहम इशू पाणी आहे उहो हल करण सां गॾो गॾु उन्हनि माण्हुनि जी जेका ज़िंदगी आहे उनजो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। हीअ बि इंसान आहिनि, हीअ बि जेका ग़रीब माण्हू जेके जानवरनि जी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुक्मराननि खे हिन समूरी सूरत हाल ते नज़र रखण जी सख़्तु ज़रूरत आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।